करे रही है। मुझे सबका महबूबा, सबका महबूबा, तू मूंखे नशे हालत में ॾिसी परेशान थी वई थी। तू परेशान न थी, तोखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। परेशान त मां थी वियो आहियां। मां तोखे क़बूल करण खां पोइ मां परेशान थी वियो आहियां। तुंहिंजे इश्क में मां अंधो ब्लाइंड। मूंखे तोखां सवा कुझु बि नज़र न थे आयो, कुझु बि नज़र न थे आयो। पर हाणे मुझे चौ तरफ सवे सवाल कर खणी बीठा आहिनि। उहे मूंखे जीअण नथा ॾियनि। तूं इहो कुंवार वारो वॻो लाहे छॾियो। हीरो त उहे पाईंदियूं आहिनि जेके कुंवारियूं हूंदियूं आहिनि। तॾहिं त उन्हनि खे कुंवार कोठबो आहे। तूं कहिड़े क़िस्म जी कुंवार आहीं? शाबाश, ही वॻो लाहे छॾ ही वॻो। मर्द जाॾे वणेसि वञे, हुनखे का झल भुल न आहे। मर्द उन लाइ को बि कुंवार जो सर्टिफिकेट कोन्हे, छो जो हू मर्द आहे। मर्द ही मुआशिरो, ही सॼो मुआशिरो मर्दनि जो आहे। ऐं हिन खां को बि पुछण वारो कोन्हे को बि पुछण वारो। पर औरत जो माज़ी दागदार हूंदो आहे न, मर्द खे ख़ासि करे मुड़ुस खे टिड्डो पइजी वेंदो आहे, टिड्डो। ऐं तिॾे त मूंखे नशो करायो। न त मां त ज़िंदगीअ में नशो कयो ई न आहे। छाकाणि त मूं ते तुंहिंजे इश्क जो नशो चढ़ियल हो। तुंहिंजे इश्क जो जॾहिं उहो लथो त ही नशो चढ़ी वियो। ही नशो मूंखे तो करायो, तो ख़बर न आहे अॻिते तूं मूंखां अलाए छा कराईंदीअं। ॿी त मूंखे ख़बर न आहे। मूंखे ख़बर न आहे, पर मां सम्झां थो तूं मूं लाइ नोटनि ठाहिण जी मशीन ज़रूरु साबित थींदी। नोटनि ठाहिण जी मशीन। मूं सदियुनि खां तुंहिंजे सफ़र ते पे लिखियो आहे। मां अदीब आहियां। इन मुआशिरे जे रीतुनि रस्मुनि
बुरायुनि भलायुनि ते हर वक़्तु कलम खयो आहे। मूं तुंहिंजी मासूमियत ते बि लिखियो आहे त तुंहिंजे चालाकियुनि खे बि पंहिंजी कहाणियुनि में जाइ ॾिनी आहे। तूं सदियुनि जो सफ़र करे अॼु बि कंप्यूटर टेक्नोलॉजी जे दौर में पाण खे संभाले न आई सघी। मां मञा थो त हिन मेल डोमिनेट सोसाइटी में तोखे पीढ़ियो वञे थो, तोखे ढाल करे इस्तेमाल कयो वञे थो। तूं थोरो सोच, जॾहिं हिकु पीउ जॾहिं पंहिंजी समूरी हयाती अर्पे तोखे इज़त ऐं मान ॾिए थो त तुंहिंजो बि फर्ज़ आहे त तूं पंहिंजनि ख़्वाहिशनि खे छॾे पीउ जे इज़त जो भरम रखे। तूं मर्द जे ॻाल्हियुनि में अची अंधो एतबार करे पंहिंजी इज़त विञाए पोइ पशेमान थी थिए। जेकॾहिं को मर्द तोखे लालच में आणे तुंहिंजी इज़त खे धूड़ थो करे त उन में रज़ामंदी तुंहिंजी बि शामिल आहे। न त बंदि थियल मुठ मां घोट छुहारो कीअं छॾाए सघंदो जेसिताईं तूं हथ खे ढरो न करी। तुंहिंजो अणॾिठल ख्वाबनि जे कढ भॼण जे करे ई तोखां सभु कुझु खसिजी थो वञे। तूं थोरो सोच, तूं जिते भेण आहीं, माउ आहीं, धीउ आहीं, उते हिकु वहशाब आहीं। दिमाग़ी खलल ऐं लालच हमेशह तोखे ॾंगियो आहे। न त दुनिया में बीबी मरियम खां वठी राबिया बसरीअ ताईं खोड़ अहिड़ा मुक़दस नाला आहिनि जिन जो तक़दुस क़यामत ताईं दिलनि अंदरि मौजूद रहंदो। पर तूं परे छो थी वञे? तोखे मारवी यादि न आहे जंहिं पंहिंजे पीउ मारनि ऐं वतन जी मोहबत में उमर जहिड़े बादशाह जे इरादनि खे पाश पाश करे छॾियो। हुन पंहिंजे अटल इरादे सां पंहिंजी लोईअ जी लॼ रखी तो जहिड़नि औरतुनि लाइ मिसाल छॾियो आहे। पर अफ़सोस आहे तो ते जो तो पंहिंजी सेण नाहे संभाली। दुनिया जे दरियाहनि में तोखे गोतन खाइण जे शौक़ ई तोखे लहरुनि में लोढ़ियो आहे। जेकॾहिं तूं बरसात में रेनकोट पाए बीहंदीअ त तोखे बरसात कोन भिॼाईंदी। पर तोखे पुसण जो शौक़ हूंदो त तोखे ॿियो केरु केतिरो सम्झाईंदो। तोखे बरसात में पुसण जो बि शौक़ आहे त तोखे दरिया में ॿुॾण जो बि शौक़ आहे। तोखां मुर्शिद लतीफ़ साईं जूं ही सिटूं विसरी वयूं आहिनि। कर तरीक़त तकियो शरीयत सुञाण, हियो हक़ीक़त हेर तूं माग मार्फत ॼाण, त साबतीअ साण पुसण खां पालो रही। तूं उहा पुतली आहीं जंहिंजी डोर तमाशो करण वारनि जे हथ में आहे ऐं तुंहिंजो तमाशो ॾिसण लाइ हर वक़्तु तमाशबीन जो हुजूम रहे थो जेके सभु मर्द आहिनि। इन करे 5000 साल गुज़रण जे बावजूदि अॼु बि तूं कंहिं न कंहिं आदम जे पुट जे आङुरियुनि जे इशारनि ते नची रही आहे।
आहे।